कोट गुलाम मोहम्मद जे ॻोठ रावत खान बंगलाणी में 4 ॾींहं अॻु कारा जी तोहमत हणी भाइरनि पारां घोटा ॾेई बेदर्दी सां क़तल कयल 17 साला गुलबानो सामी जे क़तल केस में गिरफ़्तार 5 जवाबदारनि मां गिरफ़्तार मुख्य जवाबदार मक़तूला गुलबानो सामी जे भाउ गुलाम मुस्तफ़ा सामी पंहिंजी भेण खे कारा जे इल्ज़ाम हेठि घोटा ॾेई क़तल करण जो एतराफ़ करे छॾियो आहे। तव्हां 3-4 चकर भॼी वई, वरी तव्हां कारीगर सां टपड़ खणाए छॾिया। असीं लॾी आया बंगलाणी जो रावत खान जे पासे, पोइ हिते वेठा आऊं वियो मिरपुर में, पोइ हिननि झले ॾिनी मूंखे, झले ॾिनी घर आयो, पोइ गैरत में मारे छॾी कारीगर के। असां वटि जवाबदार आहिनि उहे आहिनि 7, उन 7 जवाबदार मां असां 5 गिरफ़्तार करे वरिता आहिनि। उन में जेके मेन माण्हू हुआ उन में जावेद मुस्तफ़ा ऐं जावेद, इहे इन जा 2 सगा भाइर हुआ। ॿिया सहूलियतकार आहिनि। टोटल 7 मां 4 सहूलियतकार आहिनि, 3 नॉमिनेट आहिनि। जेके जिन मारियो हो उहे 2 सगा भाइर आहिनि। मुमताज़ उर्फ़ भुट्टे जा पुट आहिनि। मुस्तफ़ा जावेद इहे असां वटि गिरफ़्तार आहिनि। बाक़ी 2 ॼणा रहनि था, रमज़ान ऐं मुर्तज़ा, उहो बि इंशाल्लाह जल्दी इन्हनि खे असां जेको सो गिरफ़्तार कंदासीं। पुलिस जी दरख़्वास्त ते सेशन जज मीरपुर ख़ास पारां क़तल थी वियल नारी गुलबानो सामी जी क़बर कुशाई लाइ जुडिशल 1 फैमिली जज मुक़ररु करे मेडिकल टीम जोड़ण जो हुकुम पिणु ॾेई छॾियो आहे। कैमरामैन शाहिल ख़ासकेली सां गॾु जावेद कालरो, सन टीवी न्यूज़, कोट गुलाम मोहम्मद।